ब्यूरो चीफ वसीम इकबाल जिला जेकमबाद जी जिम्स अस्पताल में मुबैना शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी वही जंहिंजे नतीजे में जिम्स अस्पताल जी CCTV कंट्रोल रूम अंदर रखियल LCD समेत CCTV डिवाइस सड़ी वई। ज़ेरिन वटा मिलियल ॼाण मूजिब जिम्स अस्पताल अंदर कियल करप्शन मथा पर्दो विझण जे लाइ CCTV रिकॉर्ड रोड के हथरादू बाहि ॾिनी वई आहे। जेकॾहिं शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी हा त अस्पताल में मौजूद अमले समेत गार्ड किथे हुआ। जेकमबाद जे सियासी समाजी मजहबी धुरनि जे अॻवाननि समेत शहर इंसियत खाते सिंध जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी सेठ DC जेकमबाद दाउदलो ख़ान ज़हरानी समेत वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त जेकमबाद जे जिम्स अस्पताल अंदर CCTV रिकॉर्ड रूम जे सड़ी वञण जो नोटिस वठी साफ़ ऐं शिफ़ाफ़ इंक्वायरी करे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। छो न कढा हेॾो वॾो नुक़सान थियो आहे भला छो न कढा तबाह करे छॾिया तो वीचारा। तव्हां छा आहियो हिते? भाउ केरु ॾिनी आहे? तूं बाक़ी कीअं रोकेंदो असांखे रिकॉर्डिंग करण को?